साहिबा सभु दरियूं बंदि कयूं वठंदा। हाँ पोइ तूं ॻाल्हि पे कई, पोइ छा थियो? पोइ बेगम साहिबा अॻे साल बि जेको मींहुं पियो हो न त नदी पंहिंजे लाइ था चवनि अचे पियो। नदी वॼी ॻाल्हि ॿियो कुझु बि यादि रखंदी के न अक्षां बि आखो न ॻाल्हि करे। हा अच्छा 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 हाणे बेगम साहिबा हा हेलो केर? मां सदोरी पई ॻाल्हायां। हा जी बेगम साहिब फोन। हेलो केर? मां नाज़िश जी मां पई ॻाल्हायां। शाबस अथव जिनके पुछण घुर्जे से त आराम में हूंदा। अहिड़ी का ॻाल्हि कान्हे बेगम साहिबा, असीं सभु परेशान आहियूं। नाज़िश बीबी असांजी एॾी सुठी साइण आहे जंहिंजे वञण सां महसूस थो थिए त मुंहिंजी पंहिंजी न्याणी वई हली। इहा ॻाल्हि पोइ तारिक पुट खे छो नथो सम्झाए? तारिक साहब त हिन बरसाति में अलाए केॾांहुं ॿाहिरि निकिरी विया आहिनि, अलाए किथे हूंदा। तारिक जो चाचू ऐं चाची किथे आहिनि? साहब वॾा त शहर खां ॿाहिरि आहिनि, बीबी साहिबा निंड में हूंदी। हैरत आहे पुटनि जहिड़ो भाइटियो ॿाहिरि दर बदर पियो रुले ऐं घर जी मालिकाणी खे घर मां कढी पाण वेठी निंडूं करे। बेगम साहिबा तारिक साहब खे त मां चई सघां थो, पर बीबी साहिबा खे मां नौकर माण्हू छा थो चई सघां। मां सम्झां थी शफ़ी बाबा, तूं छा थो करे सघीं? हेतिरा पढ़ियल गढ़ियल सम्झ वारा माण्हू थी पंहिंजो नंग नथा संभाले सघनि त पोइ अॻिते छा कंदा? लगे तो रात वारो तूफान फ़क़त हिन घर जो तूफान हो। कंहिंखे का ख़बर ई कान पई। सुबुह शफ़ीअ ॿुधायो त राति ॿिन्ही में झेड़ो थी पियो ऐं हूअ रुसी माइटनि हली वई। तारिक खे ईअं करणु न खपंदो हो। तारिक जो हिन में कहिड़ो ॾोह? हू त ॾींहं में 2-3 दफ़ा पुछंदो रहियो त जिमीअ खून कयो छो आहे, पर नाज़िश खे न ॿुधाइणो हो न ॿुधायईं। भला ईअं बि को कंदो आहे छा? हा ग़लती नाज़िश जी बि आहे, पर हाणे छा करणु घुर्जे? कुझु सोच। आऊं छा सोचां? मूं त पहिरीं हिन शादीअ जी मुखालिफ़त कई हुई त ख़ानदान जी ख़बर कान्हे अलाह जे केरु आहिनि। बहरहाल ही वक़्तु अहिड़ियुनि ॻाल्हियुनि जो कोन्हे। तूं तारीख़ खे सम्झा त नाज़िश खे घर वठी अचे। हाणे हिन जी ॻाल्हि ॿुधो ऐं मुंहिंजे सम्झाइण जो हुजे हा न त इहा शादी बि कान थिए हा। सच पुछी भेण त एतिरो जल्दी थी वियो हलियो जो असां कुझु करे न सघियासीं। शाबस अथव मुंहिंजी न्याणी वसंदे मींहं में घर मां निकिती ऐं अवां उनखे रोके बि न सघिया। भेण जूं ॻाल्हियूं ॿुधो, अधी तूं पाण सोच, मुड़ुस सां ज़िद कबो आहे छा? तारिक जे बार बार पुछण ते बि कुंवार खेसि कुझु बि न ॿुधायो। जे हुन उनखे न ॿुधायो
तो तारिक मूं वटि अचे हा, मूंखां थी पुछे हा। अव्हां खां छा ॻाल्हि पुछे हा? अव्हां त पाण खांसि ॻाल्हि लिकाई। ॻाल्हि लिकाईसूं त कंहिं मसइलत जे करे। इहे मसइलतूं अव्हां पाण ॼाणो, पर नाज़िश खे ईअं घर छॾे अचणु न खपंदो हो। घर के ईअं हलंदा आहिनि छा? तारिक जो छा आहे, मर्द माण्हू आहे। इन्हीअ मां अव्हां जो छा मतिलबु सम्झिजे? भेण सच पुछी न, जे नाज़िश जो इहो ज़िद रहियो न त पोइ तारिक कुझु बि करे विझंदो। तूं सुलह कराइण आई आहीं या धमकी ॾियण? अव्हां कुझु बि सम्झो, पर हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी ॿुधी छॾियो। नाज़िश जो इहो ज़िद रहियो त तारिक अची परचाए सो नामुमकिन आहे। वधीक अव्हां मर्ज़ीअ जा मालिक आहियो। दुख त इन ॻाल्हि जो आहे पुट, त हू मुर्गो ई तोखे पिया मयारी करे चे तारिक पाण अची परचाए। मूं बि चई छॾियो मान त इहा दिमाग़ मां हवा कढी छॾियो। जहिड़े मुंहं सां घर छॾे वई आहे न, ओड़े मुंहं सां वापसि अचे। हा चाची, अवल त तव्हांखे हुननि जे घर वञण ई न खपंदो हो। छा करियां पुट, माउ थी तोखे पालियो अथमि, तुंहिंजो दुख सही न थी सघां। हुननि तारिक खे अञा सुञातो ई कोन्हे। ही पंहिंजी अना तां कुझु बि क़ुर्बान करे सघे थो। पुट, चाचे खे त मूं केतिरा ई दफ़ा झलियो त ख़ानदान जो मालूम कर, पर सच पुछी न त इहो घर मूंखे शुरूअ खां ई पसंदि कोन हो। तुंहिंजी पसंदि ॾिसी ऐं ख़ामोश थी वियसि। मूं सम्झो तो मालूम कयो हूंदो। वो तो खुदा भलो करे वीचारे ख़ालिद जो, जंहिं मूंखे सभु कुझु ॿुधाए छॾियो। न त पुट, अल्लाह साईं तुंहिंजी जिंद छॾाए, पर तूं खेसि हाणे छॾे बि त कोन थो सघीं। छो? मूंखे कंहिं रोकियो आहे? तूं सम्झी कोन थो पुट, जेसीं ॿार पैदा नथो थिए तेसीं तूं खेसि तलाक बि नथो ॾेई सघीं। इहो सही आहे या ग़लति कुझु चई नथो सघिजे। हा, आऊं अॼु चाचनि जे वकील खे फ़ोन कंदसि, हू कोन को रस्तो कढी वठंदो। तूं फिक्र न कजांइ पुट। यार तारिक छा ॿुधायां, संग जेकॾहिं ग़लति जाइ ते थी वञे त ज़िंदगी अज़ाब बणिजी वञे। मुंहिंजो मङणो बि डॉक्टर शैला सां थियो। भाउ कातिल पाण बि ख़बर न आहे त बहरहाल डॉक्टर शैला जो ख़ानदान को सुठो ख़ानदान कोन हो। मूं इन्हीअ करे मङणो टोड़े छॾियो। छा बीठी करे नाज़िश?
भाग जो मिलियल बाप पी ॻोल्हियां मी। नाज़िश पुट, मर्द त कावड़ महिल छा छा चई वेंदा आहिनि, पर ज़ालूं त हमेशह सब्र खां कमु वठंदियूं आहिनि। सब्र जी का हद त हूंदी आहे अमी, पर हिते त ॻाल्हि बर्दाश्त खां ॿाहिरि थी वई आहे। हद खां वधियल ॻाल्हि खे बर्दाश्त करण ई त सब्र आहे पुट। ज़िंदगीअ में त अलाए केतिरियूं लाहियूं चाढ़ियूं ईंदियूं आहिनि, पर खटियो उन्हनि जॾहिं सब्र खां कमु वरितो। अमी, कंहिं वण जी टारीअ खे ज़्यादा झुकाइबो आहे त हू टुटी पवंदी आहे। फलदार शाख त हूअं ई झुकियल हूंदी आहे पुट, उनखे वधीक छो झुकाइबो। बस अमी बस, ऐं जेतिरो थी सही सघियसि ओतिरो मूं सचो, वधीक कुझु न सहींदसि। आख़िर हिन ॻाल्हि जो को हल त हुअणु घुरिजे। तारिक जी चाची बि आई हुई। ऐं नाज़िश पुट, मुंहिंजो बि इहो ई ख़्यालु आहे त तूं हाणे ज़िद खे छॾ। इहो ज़िद नाहे अमी, इहा असूल जी ॻाल्हि आहे। छा मुंहिंजी वापसि वञण ते मसइले जो हल मिली वेंदो? छो छो कोन मिली वेंदो? अमी अमी अव्हां सम्झो नथा, हुन असांजे ख़ानदान ते छंडा विधा आहिनि। ॾिस पुट, तूं ॻाल्हि खे सम्झण जी कोशिशि कर। ज़ालूं पंहिंजे घरनि में ई सुहंदियूं आहिनि। नंढी नंढियुनि ॻाल्हियुनि ते पंहिंजो घर थोरी छॾिबो आहे। अव्हां ते बार कोन थींदसि अमी। मां सर्विस करे, हूअं बि हिकु ई त सिर आहे मुंहिंजो। अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर पुट। अलाह तुंहिंजो बर सलामत रखे पुट। तोखे होॾां वञण जी ज़रूरत कहिड़ी हुई? हुननि त मूंखे सॾायो हो। मूंखे कहिड़ी ख़बर त जहिड़े लाइ तयारु थी वेठा हूंदा। मूं सम्झो न्याणीअ वारा आहिनि, वेचारा थी पिया हूंदा, पर मूंखे त अञा बि एतबार नथो अचे त को तोसां विड़िया हूंदा। ज़रूर तो का ॻाल्हि कई हूंदी। हा हा, तूं त इहो ई चवंदे न। तारीख़ त रुॻो तुंहिंजो भाइटियो आहे, मूं त ॼण निपायो ई कोन्हे। ओहो, मुंहिंजो इहो मतिलबु कोन्हे। सॼो ॾींहुं वेगाणनि वांगुरु हलंदो वते। मुंहिंजो त जिगर ई डरी पियो आहे। मुंहिंजे न वस में हुजे त मां सुभाणे ई शादी करायांसि। चङो चङो माठ कर। इहो सोच त मूंखे होॾां वञणु घुरिजे या न? न न, मूंखे माफ़ कर। मुंहिंजो त नसीब ई अहिड़ो आहे, जंहिंखे थी थधो करे खारायां तंहिंखे तो गरम थी लॻे। पोइ जॾहिं सुभाणे तुंहिंजे चवण ते न आया त पोइ इहो ई चवंदे त इहा बि बेइज़ती मुंहिंजे करे थी। तोसां त पुॼण ई कोन्हे। अम्मी, हाणे ईअं कयूं त ठहियो ठहियो, हाणे तूं त माठ कर। कहिड़ी ॻाल्हि आहे? का ख़ासि ॻाल्हि आहे छा नदीम? ख़ुशीअ जी ख़बर आहे। पोइ ॿुधाई छो नथो? ॿुधाए न नदीम। सदरी, मां न सुभाणे तो वटि कोन ईंदुमि। इहा वरी कहिड़ी ख़ुशीअ जी ख़बर ॿुधाई? हिते सम्झी जो नथी, सुभाणे न बाग़ीचे में टीवीअ वारनि जी शूटिंग आहे। सच नदीम, तूं टीवीअ में कमु कंदे? हाणे ख़बर पवंदी न जॾहिं सभई तोखे टीवीअ में ॾिसंदा। ए तूं मुंहिंजी ॻाल्हि छो नथी ॿुधी? कहिड़ो पाठ मिलियो अथई नदीम? ॾिसण वारनि जो। तूं त मुंहिंजी ॻाल्हि ई कोन थी सम्झी। मूंखे पाठ वाठ कोन मिलियो आहे। सदोरी, मां न सुभाणे उहा शूटिंग ॾिसंदुसि। धूड़ पई इन शूटिंग खे। चङो छो जो अफशां बि कान आई आहे कॉलेज खां। मूं सम्झो त को फनकार थो थिए, पर ही त चङो नदीम, हाणे तूं भली वञ, मूंखे बि कमु आहे। मुर्ख पुट, मुंहिंजे ख़्याल में हॉस्टल छॾे अची घर रहो। छो मम्मी, वरी छा थियो? चरी, तारिक खे हींअर सहारे जी ज़रूरत आहे। कुंवार जे हली वञण ते बज़ाहिर त हू कावड़ियो वठे, पर दिलि में ॾाढो परेशान आहे।
तूं वेझो हूंदीअसि न त हू पंहिंजो दुख विसारे छॾींदो। ठीकु आहे मम्मी, पर मुंहिंजी बि हिकु शर्त आहे। कहिड़ी? इहा ई त 20 तारीख़ में जॾहिं ठा थी वेंदो तॾहिं मां वापसि हॉस्टल हली वेंदसि। ठीकु आहे, मूंखे मंज़ूर आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी ॿुधी छॾ। जेतिरो जल्द तारीख़ खे परचाईंदीअ न ओतिरो जल्द आउं तोखे हॉस्टल मोकिलींदसि। इहा ॻाल्हि आहे त पोइ ॾिसो त मां अॼु खां वठी छा थी कयां। वेहो प्लीज। मूंखे लगे तो हाणे तोखे मुंहिंजी ज़रूरत न आहे। न चाचा, तव्हां ईअं छो था सोचियो? बल्कि हाणे त मूंखे हर क़दम ते तव्हांजी रहनुमाई जी ज़रूरत आहे। त पोइ इहो जिमी वारो मामिलो मूं ताईं छो न आयो? ॿियो उन करे चाचा जो इन मामले में मूं पाण धोखो खाधो आहे। ठीकु त चए थो वीचारो, इंसान आहे, ग़लतियूं इंसाननि खां थींदियूं आहिनि। पर शादी का रांदि न आहे। जेकॾहिं का ग़लती थी बि वञे थी त शरीफ़ माण्हू हुनखे निभाइनि था। तुंहिंजो छा मतिलबु आहे त खेनि वञी परचाए मिंथूं करे? न चाची न, हाणे इहो मुमकिन न आहे। आऊं टुटी त सघां थो पर झुकी नथो सघां। झुकण जी ज़रूरत बि न आहे पुट। तारीख़ जो ज़रे जेतिरो बि कुसूर हुजे हा न त मां पाण खेसि मजबूर करियां हा। तारीख़ पुट, तूं परेशान न थी। ओहो मी, मुंहिंजे साम्हूं त ॿई ॼणा लंघिया हुआ। बाजो ॾाढो बेख़ुशि नज़र आयो ऐं हू मुर्ख सम्झी पे त को कारुन जो खज़ानो मिली वियो हुजे। इन जो मतिलब त हा मी, मूंखे बि ईअं ई लॻे थो ॼण त ॿई ॼणा। आस्ते ॻाल्हाए, नाज़िश जे अॻियां मतां इहा ॻाल्हि करी। मुंहिंजा ख़ुदा, इहा कहिड़ी आज़माइश आहे जंहिंजो को अंत ई न आहे। छा ॻाल्हि आहे नाज़, अॼु एॾी ख़ामोश वेठी आहीं? न, अहिड़ी का बि ॻाल्हि नाहे। न साईं, अॼु मिड़ई का त ॻाल्हि आहे। मूंखे बि न ॿुधाईंदीअं? तारीख़, हिकु ॻाल्हि पुछां? हा हा, हिकु छा तव्हां ॿ ॻाल्हियूं पुछो। अवां मुल्क सां शादी छो न कई? छा छा छा? मूंखे लॻे थो त हुनजे दिलि में न न नाज़िश, अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। मुर्क असल में तबियतनि थोरी फ्रैंक आहे,
बस मुझे दिल में जेका ॻाल्हि हूंदी आहे ज़ुबान ते हूंदी आहे। तंहिंखे त पुछां पई, उन ॾींहुं बि शायदि हुन पंहिंजे दिलि जी ॻाल्हि कई हूंदी। कहिड़ी? अच्छा वो शोरूम वारी? जी न, शादी जी हामी न भरण वारी ॻाल्हि। नाज़िशु, ये तूं कहिड़ियूं ॻाल्हियूं थी करीं? ॾिस, जेकॾहिं आउं मुर्क सां शादी करणु चाहियां न त ॾिस नाज़िश, हयातीअ में एॾियूं नंढियूं वॾियूं ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। हाणे जेकॾहिं इन्हनि ॻाल्हियुनि ते तूं सीरियस थी वेंदी त पोइ हयाती कीअं गुज़रंदी? आउं त कुदरत जो हर वक़्तु अहसान मंद आहियां जंहिं मुंहिंजे प्यार खे सुख जी चांडाण ॾिनी। न त घणो करे त नाज़िश प्यार जे राहुनि में बाहियूं ॿारियूं वेंदियूं आहिनि। अच्छा तजुबा भला जेकॾहिं शैला एॾी सुठी आहे न त पोइ तूं हुन सां छो नथो शादी करी? त पोइ तूं हुन सां छो नथो शादी करी? त पोइ तूं हुन सां छो नथो शादी करी? बस कर तारिक, बस कर। तुंहिंजे हर लफ़्ज़ जी टांडाण आउं पंहिंजे सीने में महसूस करे रहियो आहियां। पर आउं छा तालीम हासिल करण जे लाइ शहर में गुज़ारियो आहे ऐं एॾे सारे वक़्त मां तोखे सिर्फ़ु के पल ई ॾेई सघियो आहियां। पर ज़ैनब, इहो सभु कुझु कंहिंजे लाइ? मुंहिंजी ज़िंदगी में सिर्फ़ु 2 हस्तियूं ई त आहिनि। हिकु हस्ती मुंहिंजी भेण आहे ऐं ॿी हस्ती जेका मुंहिंजो प्यार, मुंहिंजी ज़िंदगी ऐं मुंहिंजी मंग आहे। पंहिंजी मंग जो केॾो ख़्यालु अथव, इहा मूंखे बि ख़बर आहे। न ज़ैनब, ईअं न चओ। प्यार जे सफ़र खे अमरता ॾियण जे लाइ मूं विछोड़े जो ई सफ़र जाॻियो आहे। मूंखे त विछोड़े जो इहो सफ़र अबदी थो लॻे। कहिड़ियूं पई ॻाल्हियूं करी? चरी जॾहिं मंज़िल साम्हूं अची वई आहे त तूं हिमत हारे छॾी आहे। हाणे त मुंहिंजो हाउस जॉब बि ख़तमु थी वियो आहे ऐं उनखां पोइ कंहिं न कंहिं हॉस्पिटल में मूंखे नौकिरी मिली वेंदी। तंहिं ॾींहुं बाबा पिए चयो त अमर लाइ कॾहिं पंहिंजी अमानत। हा ज़ैनब, आउं सम्झां थो। मामा साईं पंहिंजी जाइ ते बिल्कुलु ठीकु थो चए। पर ज़ैनब, मुस्तक़बिल जी ख़ुशियुनि जे ख़ातिर हाल खे क़ुर्बान करणो ई पवे थो। हाल खे क़ुर्बान कंदे कंदे हाल वारनि खे क़ुर्बान न करे छॾिजांइ। अचो सर, अचो। तव्हां वियो, मां साहब खे ॿुधायो। अच्छा, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वियो। थैंक यू। मां तव्हांजे चवण ते तलाक़नामे जा कागज़ तयारु करे त खणी आयो आहियां। जी। पर तव्हां थोरो तारिक साहब खे सम्झायो ज़रूरु।
वकील साहब आयो आहे मिलण लाइ। साईं, वकील साहब आयो आहे मिलण लाइ। हाँ, बिहारी ड्राइंग रूम में चल रहा हूँ। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। थैंक कुछ है मेहरबानी। थैंक्स। चल साहब ही आहिनि तव्हांजे केस जा कागज़। हिते तव्हांखे सिग्नेचर करणा आहिनि। ठीकु आहे। कल तव्हांजो अंकल मुंहिंजे ऑफिस में विया आयो, हू ॾाढो नाराज़ पियो थियो। कहिड़ी ॻाल्हि ते नाराज़ पियो थियो? इहो त हिकिड़ी मामूली ॻाल्हि खे हरू भरू खणी वधाए वठनि। तव्हांखे इन सॼी ॻाल्हि ॿुधाई हुई न? जी हा, इहा जमील उर्फ जिमी जो खून करण वारी ॻाल्हि। इहो केस तव्हां पे डील कयो छा? जी हा, इहो केस मूं डील कयो। चऊं तारक साहब हाणे मूंखे इजाज़त, मां हलां थो, पर सिग्नेचर करण खां पहिरियां हिकिड़ो दफ़ो तव्हां सोचिजो ज़रूरु। जल्दबाज़ी खां कमु न वठिजो। चङो, ख़ुदा खुदा। ख़ुदा। खुदा महिरबानी। हाणे सोचो वई छा जो जेकॾहिं नाज़ ज़िद्दी आहे त कंहिंखां घटि असीम कोन आहियूं। तोखे ज़रूरत कहिड़ी हुई वकील खे फोन करे सॾाइण जी? ज़रूरत मूंखे ज़रूरत हुई। मूं तारिक खे पुट करे तातियो आहे। इन जो इहो मतिलबु त कोन थियो जो तूं हुनजो घर बर्बाद करी। आऊं थी बर्बाद करियां घर? हर को इहो ई सम्झंदो। ए समझे तो समझण दे। आऊं कंहिंखां ढिजां कोन थी। मूंखे तारीख़ जी ख़ुशीअ खां वधीक का ख़ुशी कोन्हे। नाज़िश तारीख़ जी ख़ुशी कान हुई पर हाणे हुन लाइ अज़ाब बणिजी वई आहे। अज़ाब बनाइण वारी बि तूं हूंदी आहे। हा हा, तूं त ईअं ई चवंदे। आऊं त चवां थी हिकु ॾींहुं घर में रही ॾिस त तारीख़ कीअं नथो पीड़ा में पिसजे। इहा पीड़ा बि संदसी पैदा कयल आहे या वरी तुंहिंजी? त छा तूं चाहीं थो त हू सॼी उमिरि इन प्यास ते टंगियो रहे? आऊं छा चाहियां थो छा नथो चाहियां उहो त तोखे पोइ ॿुधाईंदुसि। फ़िलहाल फ़क़ति एतिरो चवंदुसि, सकीना बेगम, पसंदियुनि खे वीरान करण वारा कॾहिं आबाद कोन थींदा आहिनि। मूं छा कयो आहे? मूं त पाण तारीख़ जो घर आबाद करणु चाहियो आहे। आबाद? बर्बाद पई करी बर्बाद। ॻाल्हि वञी तलाक ताईं पहुचाई अथई। मूं पहुचाई आहे। हा हा, तो पहुचाई आहे। मूंखे सोचींदे बि शर्म थो अचे त इहा हरकत बि मुंहिंजी पंहिंजी साल जे हथां थी आहे। तोखे मुंहिंजूं हरकतूं त नज़र अचनि थियूं पर ॿियनि जो कुझु बि न, जेके मुल्क छॾे हलिया विया आहिनि। केरु? हेलो जी, केर? अम्मी अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हाँ मेरा पुट, खैर तो है ना? जी अम्मी, सब खैर है। डॉक्टर शैला की है? दरअसल केतरी ॾींहंनि खां मुलाक़ात कान थी है, सो मूंखे त अॼु ख़बर पई आहे त मोकल वरिती अथसि। त छा तोखे बि कोन ॿुधायो छा? जी पुट, हू त ॿई ॼणा लंडन हलिया विया। अच्छा, लंडन? यानी कि अव्हां जो मतलब है त शैला ही? हाँ हाँ पुट, शैला त पंहिंजो को कोर्स करण वई आहे ऐं जिमीअ खे बि हवा बदिलाइण लाइ पाण सां गॾु वठी वई आहे। पल पल पहंजो चिंता चाहत पहंजी सदा
तारिक पुट तो खबर है नाज़िश मां थियण वारी है। हाँ मूंखे चाचीअ ॿुधायो आहे। त पोइ तो छा फ़ैसिलो कयो आहे? छाजे बारे में? नाज़िश के बारे में पुट तो थोरो थधे दिमाग़ सां सोच। अहिड़े क़िस्म जे ॻाल्हियुनि खे जज़्बाती अंदाज़ सां सोचणु न घुरिजे। न चाचा न, हाणे त इहो मुंहिंजी इज़त जो सवाल थी वियो आहे। हूअं बि नाज़िश कहिड़ो मुंहिंजो ख़्यालु रखियो आहे जो आउं हुनजो ख़्यालु रखां। ईअं घर छॾे वञिबो आहे जीअं नाज़िश हली वई। पुट तूं सही थो चई, पर हूअ ॿार आहे, तूं सम्झ वारो आहीं, कुझु सम्झ खां कमु वठि। ऐं तुंहिंजे तरफ़ां तमामु घणो परेशान आहियां त को ग़लति फ़ैसिलो न करे विझी। चाचा इहो सभु ठीकु आहे, पर आउं पाण हली वञिजे घर कोन वेंदुसि। ॾिस पुट, ज़िद कोन कबो आहे, तूं हुनखे वठी अच। नाज़िश जो घर मोटी अचणी तुंहिंजी इज़त आहे। चाचा मूंखे त कुझु सम्झ में नथो अचे। पर मूंखे सम्झ में अचे थो तूं हुनखे वठी अच। हिन वक़्तु हुनखे तुंहिंजी ज़रूरत हूंदी। मुझे मंगनो भी डॉक्टर शैला सां थियो। भाव कातिल पाण भी ख़बर न आहे त बहरहाल डॉक्टर शैला जो ख़ानदान को सुठो ख़ानदान कोन हो। मुंहिंजी करे मंगनो टोड़े छॾियो। ॾिस पुट, ज़िद कोन कबो आहे, तूं हुनखे वठी अच। नाज़िश जो घर मोटी अचणी तुंहिंजी इज़त आहे। चाचा मूंखे त कुझु सम्झ में नथो अचे। पर मूंखे सम्झ में अचे थो तूं हुनखे वठी अच। हिन वक़्तु हुनखे तुंहिंजी ज़रूरत आहे। मुंहिंजो मंगनो भी डॉक्टर शैला सां थियो। भाव कातिल पाण भी ख़बर न आहे त बहरहाल डॉक्टर शैला जो ख़ानदान को सुठो ख़ानदान कोन हो। मुंहिंजी करे मंगनो टोड़े छॾियो। हेलो हेलो, डॉक्टर आमिर स्पीकिंग। आमिर पुट कीअं आहीं? आउं नाज़िश जी अम्मी। जी जी अम्मी, मूं तव्हांखे सुञातो। ख़ैर त आहे न अम्मी? बसि पुट उहो नाज़िश जे लाइ कंहिं लेडी डॉक्टर जी ज़रूरत हुई। अम्मी अवां हिते अची सघंदो या आउं को? पुट जेकॾहिं का लेडी डॉक्टर हिते अची सघे न त ॾाढो सुठो। ठीकु आहे अम्मी, अवां फिक्र न करियो, आउं को बंदोबस्तु करियां थो। ओके चङो पुट, ख़ुदा हाफ़िज़।
जेके मां तव्हांखे टेबलेट ॾिना आहिनि उहे तव्हांखे कंटिन्यू खाइणा आहिनि ॿियो को प्रॉब्लम ठीक है ठीकु आहे हाणे मां अॻिए हफ़्ते ईंदसि चेकअप लाइ हा ठीकु फर्स्ट क्लास अच्छा अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम वियो वियो डॉक्टर साहबा नाज़िश ठीकु त आहे न अहिड़ी का ॻाल्हि त कान्हे न न अमी अहिड़ी का ॻाल्हि कान्हे ऐं बिल्कुलु फिक्र न कयो अमी डॉक्टर परवीन आहे तो जूनियर पर गायनी में तमाम घणी क़ाबिल आहे माशाअल्लाह माशाअल्लाह ओहो डॉक्टर आमिर प्लीज़ घटि में घटि अव्हां त मुंहिंजी तारीफ़ न कयो ऐं हा अमी नाज़िश खे मथे हफ़्ते हॉस्पिटल वठी अचिजो या वरी मूंखे फ़ोन करे वठिजो मां अची वेंदसि ठीकु आहे चङो अमी असांखे हाणे इजाज़त चङो पुटु ख़ुदा खुदा हाफिज़ इहो केस मूंखे हुनजी वॾी भेण शैला यानी